दोस्तों पुराणे वक़्त में माण्हुनि खे बेवकूफ़ बणाए संदन माल फॿाइण जे लाइ हिकिड़ो टोलो हूंदो हो जिन खे ठग चयो वेंदो हो। उन्हनि जो हिकिड़ो मशहूरु वाक़ियो आहे त हिकु ॻोठाणो बकरी ख़रीद करे पंहिंजे घर वञी रहियो हो त चइनि ठगनि खेसि ॾिसी वरितो ऐं खेसि ठगण जो मनसूबो ठाहियो। चइनी ठगनि उन ॻोठाणे जे रस्ते ते कुझु फ़ासिले ते पंहिंजूं जायूं संभालियूं। ॻोठाणो जॾहिं थोरो अॻिते वधियो त पहिरियों ठग अची मिलियुसि ऐं चयाईंसि त भाऊ ही कुतो केॾांहुं पियो वठी वञी। ॻोठाणे खेसि घूरींदे चयो, बेवकूफ़, तोखे नज़र नथो अचे त हीअ बकरी आहे, कुतो नाहे। ॻोठाणो अञा थोरो अॻिते वधियो त ॿियो ठग साम्हूं आयुसि। उन चयो त यार ही कुतो त ॾाढो शानदार आहे, केतिरे में वरितई? ॻोठाणे उन खे बि झिणके छॾियो। हाणे ॻोठाणो तकिड़ो तकिड़ो घर ॾांहुं हलण लॻो, पर अॻिते टियों ठग ताड़ में वेठो हो जंहिं चयसि त अदा ही कुतो किथां वरितो अथई? हाणे ॻोठाणे खे शक थियण लॻो त मतां वाक़ई हीअ बकरी न हुजे पर कुतो हुजे। हू इन सोच में पइजी वियो त आख़िर में चोथें ठग सां टकराव थियो। उन चयसि त जनाब छा हिन कुते खे गाहु खाराईंदे? हाणे त ॻोठाणे जा होश ख़ता थी विया ऐं संदसि शक यकीन में बदिलजी वियो त वाक़ई ही कुतो आहे। हू उन बकरीअ खे उते ई छॾे ऐं भॼी वियो ऐं ठगनि बकरी खणी वरिती। दोस्तों अॼु जो मुआशिरो बि अहिड़नि ई ठगनि जे वर चढ़ियल आहे। इहे असांजे ईमान जा ठग बि आहिनि। उहे नथा चाहिनि त माण्हू सचाईअ जी वाट ते हलनि। उहे ईमानदारीअ जे ख़िलाफ़ एतिरा त दलील पेश कंदा जो हिकु ईमानदार माण्हू बि वीचारो परेशान थी थो वञे। उहे नाजाइज़ मुनाफ़िख़ोरीअ खे जाइज़ साबित था कनि, इबादतुनि खे रुगो रस्मूं बणाए छॾियो अथनि, माण्हुनि खे ख़ुदा खां परे था कनि ऐं हवस खे मोहब्बत जो नालो ॾेई नौजवान नस्ल खे गुमराह था कनि। इहे सूट बूट पाए वॾियुनि वॾियुनि गाॾियुनि में वेही ऐं असां वटि मुर्शिद बणिजी ऐं हमदर्द बणिजी अचनि था ऐं असांखे ठगीनि था। इन सूरत हाल में हिकु सालिह ऐं मोमिन खे ॿ उपाउ वठणु घुरिजनि। पहिरियों हक़ ऐं बातिल जो मयार माण्हुनि जी राय बदिरां क़ुरान ऐं सुन्नत ऐं मुसलमा अख़लाक़ी उसूलनि खे पंहिंजो मयार बणाए। नंबर 2 अहिड़नि गुमराह कंदड़ माण्हुनि खे सुञाणे ऐं संदन ॻाल्हियुनि खे अहमियत न ॾे, न त असांजो हशर बि उन ॻोठाणे जहिड़ो थींदो जंहिं बकरीअ खे कुतो सम्झी ऐं छॾे ॾिनो।